अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी हाँ। जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा। जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सुण सनियो उन सिंह। मौज़ू इंटरव्यूज़ मुरतब निसार शाहीन, छपाईंदड़ पूरब पब्लिकेशन लाड़काणो सिंध, छापो पहिरियों 2009 ईस्वी। इंटरव्यू आहे अनीस अंसारी जो। पूरो नालो अल्लाह बख्श वलद अहमद बख्श अंसारी, तारीख़ 26 जुलाई 1923 ईस्वी ते लाड़काणे में जाओ। अमली ज़िंदगीअ में नौकरीअ जी शुरूआत 1 फरवरी 1943 ईस्वी ते रेवेन्यू खाते में क्लार्क जे हैसियत सां कयाई। रेवेन्यू खाते मां ई 16 दिसंबर 1902 ईस्वी ते बहसियत एडिशनल डिप्टी कमिश्नर ऐं एडिशनल डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट शिकारपुर रिटायर थियो। कुछ वक्त जमियत उल शुरा सिंध जो जॉइंट सेक्रेटरी रहियो। रिटायरमेंट बाद 1985 ईस्वी खां 1993 ईस्वी ताईं दी लाड़काणा हिस्टोरिकल सोसाइटी जे सेक्रेटरी तौर ख़िदमतूं सर अंजाम ॾिनाई। जेतोणीकि हिन शाइरी बि कई जेका बरक़ सिंधी मख़ज़ननि में शाया थी, पर सिंधी अदब में अफ़साना निगार तौर वधीक मशहूरु थियो। संदसि कहाणियुनि जो मजमूओ अनीस जा अफ़साना जे नाले सां शाया थियल आहे। तारीख़ 6 मार्च 2000 ईस्वी ते वफ़ात कयाई। निसार शाहीन, तव्हां लिखण जी शुरूआत कॾहिं खां ऐं कहिड़ी सिन्फ़ खां कई? अनीस अंसारी। असांजे घर जे माहौल में ख़ासि करे घर में पढ़ियल गढ़ियल औरतूं हुयूं। असां जूं ॾाॾियूं इल्म वारियूं हुयूं। न रुगो सिंधीअ जी ॼाण हुयनि, पर उर्दूअ में के क़दुरु फ़ारसीअ जी बि हुननि खे ख़बर हुई। जंहिं वक़्तु मूं अखियूं खोलियूं ऐं सम्झुमि त ही किताब आहिनि, उन वक़्तु ॾिठुमि त असांजे घर में सिंधीअ जा अक्सर दास्तान ऐं उर्दूअ जा काफ़ी किताब मौजूदु हुआ। सियारे जे रातियुनि में असांजी पोड़ी ॾाॾी वॾे कमरे में विच ते बाहि ॿारे उनखे चौधारे विहारे उहे दास्तान पढ़ी ॿुधाईंदी हुई। उहे सिंधी हूंदा हुआ त पोइ असां सम्झी विया हुआसीं, पर जे उर्दू हूंदा हुआ त पोइ हूअ पहिरियां ई पढ़ी पोइ उनजो तर्जुमो करे ॿुधाईंदी हुई। उन नमूने मूंखे इल्म ऐं अदब सां शौक़ु थियो ऐं जॾहिं मां स्कूल जे ज़माने में शुरूआती क्लासनि में हुउसि त मूं हिकु हिकु अखर हिकु हिकु जुमिलो गॾे उन मां सिटरूं ठाहे कहाणियूं लिखण जी कोशिशि कई ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते मां पंहिंजा अलॻि किताब बि कया, जिन में दास्ताननि खां अलावा किताब बि हूंदा हुआ। अहिड़ी तरह मां लिखण तरफ़ आयुसि ऐं मूं लिखण जी शुरूआत कई। निसार शाहीन, अव्हांखे कहिड़ी ॻाल्हि वधीक लिखण लाइ उत्साह ॾिनो? अनीस अंसारी, किताबनि जे मुताले उत्साह ॾिनो। जीअं जीअं नवां नवां किताब पढ़ंदो वियुसि, उन में नयूं ॻाल्हियूं ॾिठमि त मुंहिंजे दिलि बि चाहियो त लिखां ऐं उन्हनि वांगुरु लिखां। अहिड़ीअ तरह मूं कहाणियूं लिखणु शुरू कयूं, मज़मून लिखण बि शुरू कया। तंहिंखां पोइ शाइरी बि शुरू कई। मज़मूननि में तहक़ीक़ी मज़मून बि हुया, तनक़ीदी मज़मून बि हुया। उन खां अलावा मूं मज़ाहिया मज़मून बि लिखिया हुआ। अहिड़ी तरह जुदा जुदा मौज़ूअनि ते मां लिखंदो रहियुसि। निसार शाहीन, ॾिठो वञे त अदब में मजमूई तौरु ॿिनि क़िस्मनि जा नज़रियाती लाड़ा ख़ासि तौर ते असांजे साम्हूं अचनि था। हिकु आहे रवायती अदबी लाड़ो ऐं ॿियो आहे तरक़ी पसंदि अदब जे हवाले सां। अवां पाण ख़ासि तौरु कहिड़े नज़रियाती लाड़े जे वेझो रहिया या पाण खे वेझो सम्झो आहे? अनीस अंसारी, मां हिन वक़्तु उमिरि रसीद आहियां। मुंहिंजी शुरूआती अदबी ज़िंदगी नज़रियाती ऐं पुराणनि रिवायतुनि ते हुई, तंहिं करे उन जी छाप मुंहिंजे लिखत ते आहे। पर मां नवनि लाड़नि खां इनकार न कंदो आहियां ऐं पंहिंजे लिखणनि ख़ासि करे नज़मनि में बि मूं उहे ॻाल्हियूं पेश कयूं आहिनि जेके नवनि लाड़नि तरक़ी पसंदि लाड़नि सां मुताबिक़त रखंदड़ आहिनि। निसार शाहीन, सिंध ते सियासी समाजी हवाले सां कई दौर गुज़रिया आहिनि। उन में हिकु अहिड़ो दौरु जंहिं दौर में असांखे सिंधी अदब ॾाढो हिकिड़ो मज़ाहमती किरदारु अदा कंदे नज़र अचे थो ऐं उहो दौरु आहे 1 यूनिट जो दौरु। तव्हां जीअं त उन दौर में पिणु लिखण वारे मैदान में शामिलु हुआ, त उन दौर में ख़ासि करे मज़ाहमती अदब जे हवाले सां अव्हांजो लाॻापो केतिरी हद ताईं रहियो? अनीस अंसारी, मां उन अदब खे पसंदि कंदो हुउसि ऐं उन दौर में अहिड़े क़िस्म जे अदब जी ज़रूरत बि हुई। मूं बि लिखियो, पर उहा हिमत कान थी।
त मां उनखे शाया करायां, छाकाणि त उन दौर में आउं नौकिरीअ जे ॿंधण में ॿधल हुउसि ऐं उन करे उन रोज़गार जे ज़रिए खे ज़ाया करणु न पियो घुरियो, जेको उन दौर में मुंहिंजी शायदि घुरिज ऐं हिकु क़िस्म जी मजबूरी हुई। निसार शाहीन, तव्हां सिंधी अदब में कहाणीअ जे हवाले सां कहिड़े कहाणीकार खां घणो मुतासिर आहियो? अनीस अंसारी। हक़ीक़त आहे त मूं पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हे कढियो आहे। मां मुतासिर घणो कंहिंखां कोन थियो आहियां, पर मुताले में कॾहिं बि मूं कंजूसी न कई आहे। अंग्रेज़ी लिखंदड़नि खे, उर्दू लिखंदड़नि खे ऐं सिंधी लिखंदड़नि खे मूं पढ़ियो आहे, पर उन्हनि जो असरु वठी उहो लबादो ओढ़ण जी कोशिशि कॾहिं कान कई अथमि। निसार शाहीन। कुझु वक़्तु अॻु जॾहिं साईं शेख अयाज़ फ़न बराए फ़न या अदब बराए अदब जी ॻाल्हि कई त उहो बहस असां वटि आम थी वियो। हूअं बैन अल-अक़वामी अदब में पिणु उन मौज़ूअ ते बहस पियो थींदो रहियो आहे। अव्हां ज़ाती तौरु अदब जे बारे में कहिड़ी राय रखो था? अनीस अंसारी। मां ॿिन्ही ॻाल्हियुनि जे हक़ में आहियां। मुंहिंजे ख़्याल में फ़न बराए फ़न बि हुअणु घुरिजे त फ़न बराए ज़िंदगी पिणु हुअणु घुरिजे। ॿई ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते हक़ीक़त बि आहिनि ऐं उन्हनि खां भॼी बि नथो सघिजे। ॿियनि सां माण्हू निभाईंदो अचे, जंहिं वक़्तु फ़न खे फ़न लाइ पेश करण जी ज़रूरत हुजे उनखे उते उन जाइ ते उन नमूने पेश कजे। पर असां जॾहिं माहौल खे ॾिसूं था त ज़ाहिर आहे त उन जो असरु बि त ज़रूरु असांजे ज़हन ते पवंदो आहे। तंहिं करे ज़िंदगीअ सां बि उनखे जोड़े रखिणो पवंदो, फ़न खे अलॻि नथो करे सघिजे। निसार शाहीन। तव्हां ॿियनि ॿोलियुनि में छपजंदड़ अदब जो मुतालो कयो आहे। जेकॾहिं सिंधी कहाणी जी बैन अल-अक़वामी तौरु छपजंदड़ अदब या ॿियनि ॿोलियुनि में छपजंदड़ अदब सां भेट कजे त छा सिंधी कहाणी उन ई पद ते आहे जिते बैन अल-अक़वामी अदब में कहाणी मौजूदु आहे? अनीस अंसारी। असांजा सिंधी लिखंदड़ ॾाढो सुठो लिखनि था ऐं उन्हनि जूं कहाणियूं ॿाहिरी अदब सां हर मेचिजी सघजनि थियूं। उन्हनि खे उन सफ़ में बीहारे सघिजे थो जंहिं सफ़ में ॿाहिरिनि मुल्कनि जूं कहाणियूं आहिनि। निसार शाहीन। अॼुकल्ह सिंधी कहाणी सुठी नथी लिखी वञे। ज़ाहिर आहे त उहा सिंधी कहाणीअ ते हिकिड़ी वॾी तनक़ीद आहे। या असांजे हिकु सीनियर अदीब सिंधी कहाणीअ बाबति राय ॾींदे चयो त सिंधी कहाणीअ खे गोली लॻी आहे या सिंधी कहाणी नसीम खरल सां गॾु दफ़न थी वई। अव्हां जी उन बाबति कहिड़ी राय आहे? अनीस अंसारी। न, मां इन राय सां मुतफ़िक़ न आहियां। वाक़ई लाहा चाढ़ा अदब में ईंदा रहंदा आहिनि। कॾहिं अदब ओज ते हूंदो आहे, कॾहिं तरे में वञी किरंदो आहे, पर ईअं चवनि त सिंधी कहाणी बिन ख़तमु थी वई आहे या को ख़ासि माण्हू कहाणीअ जो हरफ़े आख़िरो उन जे सां मुतफ़िक़ न आहियां। लिखंदड़ अञा मौजूदु आहिनि ऐं लिखंदा रहनि था ऐं सुठो लिखनि था। निसार शाहीन। कहाणीअ जो ड्रामे सां वेझो तालुक़ु रहे थो, जेतोणीकि घणा नक़ाद ड्रामे खे तख़लीक़ तसवुरु नथा कनि, छाकाणि त संदनि ख़्याल में ड्रामो कमर्शलाइज़ थी वियो आहे ऐं उनखे तख़लीक़ी अमल में शुमारु करे नथो सघिजे। हिकु सुञाण कहाणीकार जी हैसियत में अव्हां जो ड्रामे बाबति छा ख़्यालु आहे ऐं अव्हां ख़ुदि ड्रामे लिखण बाबति कॾहिं वीचारियो आहे? अनीस अंसारी। ड्रामो बि ॿिए अदब वांगुरु हिकिड़ी पुराणी सिन्फ़ आहे जेको शुरूअ खां वठी जॾहिं इंसानु लिखणु शुरू कयो तॾहिं हुन लिखण खे हू पेश कंदो रहियो आहे जुदा जुदा सूरतुनि ऐं शकिलुनि में। उहो बि अदब जो हिकिड़ो हिसो आहे ऐं उनखे अदब खां जुदा नथो करे सघिजे। हा, उहा पिणु तख़लीक़ी हक़ीक़त आहे जंहिंखां फ़रार या भॼी नथो सघिजे। बाक़ी जेसीं ताईं कमर्शलाइज़ेशन जो सुवालु आहे त आउं बि उहो चवंदुसि ड्रामो वाक़ई कमर्शलाइज़ थी चुको आहे। फ़न ऐं विंदर लाइ ड्रामो घटि थो लिखियो वञे, पैसे हथु करण ऐं ख़ासि ख़्यालनि खे पेश करण लाइ ड्रामो वधीक थो लिखियो वञे। निसार शाहीन। आमतौरु चयो वञे थो त सिंधी अदब में मौज़ूआती हवाले सां घणी रिपीटेशन थी आहे ऐं हाणे नवाण जी वधीक ज़रूरत आहे। तव्हां छा था महसूसु कयो त वाक़ई ईअं आहे, मौज़ूआती हवाले सां नवाण जी घुरिज आहे? अनीस अंसारी। बिल्कुलु ज़रूरत आहे, छाकाणि त असां हिक ई ॾिस में लिखंदा आहियूं। हिकिड़ो ट्रेंड थिए त जेकॾहिं वॾेरे जे ख़िलाफ़ु लिखंदासीं त लिखंदा ई रहंदासीं, जेकॾहिं सेक्स ते लिखंदासीं त लिखंदा ई रहंदासीं।
ॿिए तरफ़ असांजो कलम न हली सघंदो। उन करे मौज़ूअ खे हिकु तरफ़ हिकु लाइन में हलाइण बजाए जेकॾहिं असां जुदा जुदा ख़्यालनि खे, जुदा जुदा नफ़्सियाती कैफ़ियतुनि खे, जुदा जुदा हालतुनि खे मदेनज़र रखी लिखंदासीं त उहो वधीक बहितरु थींदो बनिस्बत उन खां जो कलम खे सिर्फ़ु हिकु तरफ़ ई हलायो वञे। निसार शाहीन नई टही जेका कहाणी सरजे पई उन खां तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? अनीस अंसारी सुठो था लिखनि ऐं हिननि जे लिखण जो जेको अंदाज़ आहे सो काफ़ी बहितर ऐं चङो आहे। निसार शाहीन ऐं कहाणीअ खां अलावा ॿियनि सिन्फ़ुनि ते बि कमु कयो आहे, ख़ासि करे तहक़ीक़ी मज़मून बि घणा लिखिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ रिसालनि में छपबा बि रहिया आहिनि। उन हवाले सां उहो पुछणु चाहींदुसि त असांजे अदीब जो तवजो कहाणी ऐं शाइरीअ तरफ़ वधीक आहे बनिस्बत तारीख़ ऐं तहक़ीक़ जे, ऐं शायदि उहो ई सबबु आहे त सिंध जी तारीख़ जे हवाले सां पढ़ंदड़नि खे मवादु घटि थो मिले। अव्हांजे ख़्याल में सिंध जी तारीख़ तरफ़ या तहक़ीक़ तरफ़ रुझान घटि हुअण जो कहिड़ो कारण आहे ऐं कीअं उन में पेशरफ़्त करे सघिजे थी? अनीस अंसारी असां माण्हू संज पसंदि आहियूं, संज जो कमु कंदड़ आहियूं, मुश्किल ॻाल्हियुनि में हथु मुश्किल ई विझंदा आहियूं। उहे कम रिसर्च जा, तारीख़ी या ॿिए लिहाज़ खां उहे ॾाढी महिनत ऐं मुशक़त तलब आहिनि। तारीख़ लिखणु को संजो कमु न आहे जंहिं लाइ मन, तन, नूर ऐं दिमाग़ उहे सभु गॾे महिनत करे का हिकु सिट लिखी सघिजे थी ऐं उनखे वरी अञा बि हिकु वॾे किताब जी सूरत में लिखणु, वरी पाण खे साड़णु ऐं पाण मारणु आहे। उन करे तारीख़ ते सवाइ थोरनि माण्हुनि जे जन बि तारीख़ जे कनि जुज़नि ते लिखियो आहे ऐं तमामु सुठो लिखियो आहे ऐं अञा बि काफ़ी कुझु उन सिलसिले में असांखे कमु करिणो आहे ऐं उन लाइ महिनत करणी आहे। निसार शाहीन अव्हां ज़ाती तौरु तारीख़ ते थोरो घणो तहक़ीक़ी कमु कंदा पिया आहियो, हाणे बि साॻे ई सिलसिले खे जारी रखण जो इरादो आहे? अनीस अंसारी मां उहा दावा त नथो करियां त मूं को तारीख़ ते घणो कमु कयो आहे, बसि थोरा तहक़ीक़ी मज़मून आहिनि जेके बि जुदा जुदा मौज़ूअनि ते आहिनि। जेतिरे क़दुरु मुंहिंजी अॻिते लिखण जो सुवालु आहे त जीअं मां अॻु ई ॿुधाए आयो आहियां त मुंहिंजी ज़िंदगीअ जो घणो हिसो 42 साल सो रेवेन्यू जी नौकिरीअ में गुज़रियो आहे ऐं रेवेन्यू जी नौकिरीअ जी माना आहे त माण्हू 24 ई कलाक उन में मशगूल, ॿिए तरफ़ उन जो तवजो ई कोन। तंहिं हूंदे बि थोरो घणो कुझु लिखंदो रहंदो आहियां। उन दौरान त मां एतिरो कुझु कमु करे न सघियुसि, पर जंहिं वक़्तु मां फ़ारिग़ थियुसि उहो वक़्तु अहिड़ो हो जिते माण्हू कलम रखंदा आहिनि, तॾहिं मूं कलम खयों ऐं मां कुझु कमु करण वारो हुउसि। उन लाइ मूं वटि काफ़ी तादाद में किताब हुआ, हिकिड़ो सुठो कलेक्शन हो जंहिंमें रेफरेंस बुक्स बि हुआ ऐं ॿिया किताब बि हुआ, पर बदकिस्मतीअ सां फ्रैक्चर टंग में थी पियो जंहिं करे उन्हनि किताबनि खे या त उॾोरी खाई वई या उहे ॿियनि माण्हुनि जे कमु आया या वर चढ़ी विया। हिन वक़्तु मां उन हालत में न आहियां त किथे कंहिं लाइब्रेरीअ में वञा ऐं उते किताबनि खे उथलायां ऐं कुझु न कुझु लिखां। उन करे हिन वक़्तु मुंहिंजो सॼो तवजो तहक़ीक़ या अहिड़े क़िस्म जे मज़मूननि खां हटी करे तख़लीक़ी कमनि ते आहे, जीअं कहाणियूं आहिनि या नज़म आहे। निसार शाहीन ॿोलीअ जे ख़िदमत जे हवाले सां असां वटि सरकारी इल्मी ऐं अदबी इदारा मौजूदु आहिनि जिन ते घणी तनक़ीद कई पई वञे त उहे पंहिंजो किरदारु बहितर तौरु अदा न करे रहिया आहिनि। ॿोलीअ जी ख़िदमत जे हवाले सां ॻाल्हि कबी त अव्हांजो ख़्यालु छा आहे? सरकारी इल्मी ऐं अदबी इदारा घुरिबल किरदारु अदा कनि था पिया? अव्हां जी उन्हनि इदारनि बाबति कहिड़ी राय आहे? अनीस अंसारी जंहिं कम जी ॿेड़ी ॿोड़णी हुजे त उनखे सरकारी तहवील में ॾेई छॾिजे। हक़ीक़त उहा आहे त जेको कमु माण्हू सरकारी इदारनि खां ॿाहिरि रही करे आज़ादाना तौर ते करे सघे थो, उहो कमु सरकारी इदारनि में रही उन क़िस्म जे ॻाल्हियुनि खे पूरी तरह नथो निभाए सघे। हू रुॻो पंहिंजे पघारुनि TADA ऐं ॿियनि उन्हनि ॻाल्हियुनि में ई मशगूल रहे थो जेके हिनखे संदसि ज़ाती ज़िंदगीअ में ख़ुशहाल रखण लाइ घुरिजनि। अहिड़ा केतिरा ई मिसाल आहिनि त असां वटि केतिरनि ई माण्हुनि सरकारी इदारनि खां ॿाहिरि रही काफ़ी कुझु कमु कयो आहे ऐं कंदा रहनि था। निसार शाहीन अव्हांजे कहाणियुनि जो मजमूओ त ख़ैरनि सां पधिरो थी चुको आहे ऐं पढ़ंदड़नि पढ़ियो आहे। अव्हां पंहिंजी शाइरीअ जो मजमूओ कॾहिं था छपायो?
अनीस अंसारी। शाइरी एतिरी घणी कान्हे जो किताबी सूरत में अचे, बाक़ी जेकी कुझु लिखियो अथमि सो मेराण, नई ज़िंदगी ऐं ॿियनि रिसालनि में शाया थी चुको आहे ऐं मूं वटि मुसवदे जी शकिल में मौजूदु बि न आहे। ॾिसां जेकॾहिं अञा बि लिखी एतिरो सघियुसि जो किताबी सूरत में अचे त इनशाला गॾु करे किताब तरतीब ॾिबो ऐं अव्हांजे हथनि में हूंदो। माहवार पूरब कराची अक्टूबर 1997 ईस्वी वारे शुमारे में शाया थियो।